नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सुभाणे खां 19 अक्टूबर ताईं सिंध में बरसातन जा इम्कान आहिनि। हवा जो हिकु ताक़तवर घटि दॿा अरबी समुंड में मौजूदु आहे, जंहिंजे असर सबबि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिंमें सांगड़, खिपरो, अमरकोट, मिठी, मीरपुर ख़ास, हैदराबाद, टंडो इलायर, टंडो महमूद खान, टंडो जाम, इस्लामकोट, डीपलो, बदीन, ठठो, कराची, नूरियाबाद, नवाबशाह, मटियारी, हाला, न्यू सईदाबाद, शिदातपुर ऐं उन जे आसपास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु बरसात जा इम्कान आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।